नाज़िन डहरकी में 8 ॾींहं पहिरीं हथिया बंधन सां क़त्ल थियल वापारी सतिन कुमार खे शहरनि पारां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई आहे। तक़रीब जे हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी न्यूज़ जो डहरकी जो रिपोर्टर काज़ी अगन शर। जी बिल्कुल 8 ॾींहं अॻु में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल सेठ सतन कुमार के भेटा पेश करण लाइ शहरनि पारां पंचायती प्लाट में एक तक़रीब कोठाई वई आहे, जंहिंमें वॾे अंग में शहरी शरीक आहिनि जेके क़त्ल थी वियल सेठ सतन कुमार के ॾिया ऐं मेण बथियूं ॿारे भेटा पेश करे रहिया आहिनि। अचो त वधीक इन तक़रीब में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सतन कुमार असांजे शहर जो निडर जवान हो ऐं बिल्कुलु उनखे शहीद कयो वियो आहे सिर्फ़ चंद शायदि कुछ ज़मीन या इनकी लालच में। इन वक्त ताईं भले इंतजामिया कोशिश तो करे थी, असांखे तसलियूं दिलासा तो ॾिए थी ऐं असांखे उन्हनि जी उम्मीद को सवाइ ॿियो कोई तरीक़ो सम्झ में नथो अचे। जल्दी ज़ाहिर कया वेंदा कातिल, न त असांखे पंहिंजो एहतिजाजी तरीक़ो अख्तियार कंदासीं। कत्ल सतन कुमार जो कत्ल न आहे, पूरे समाज जो कत्ल आहे। पुरअमन शहरी ऐं वापारी कारोबारी माण्हू जेको हिन मुल्क में टैक्स अदा करे, हिन मुल्क की तरक्की में पंहिंजो किरदारु अदा करे, उनके नाक कत्ल ते असां सभिनी खे अफ़सोस आहे ऐं असां सभई पुरअमन एहतिजाज कयूं पिया। सतन कुमार एक जेन्युइन कारोबारी माण्हू, शरीफ़ माण्हू, न को जो कंहिंसां झेड़ो न झटी, जीअं मिट हुल पए तो ॿुधाइनि था बाबा उनजा ज़मीननि जा जहिड़ा, पर हो हिकिड़ो साफ़ सुथरो माण्हू हो, असांजो दीदा दिलेर जवान माण्हू हो। मां समझो असांजी कम्युनिटी में अहिड़ा जोधा घटि पैदा थींदा आहिनि। सतन कुमार धरती धणी हुयो, तमामु बहितरीन इंसान दोस्त माण्हू हुयो ऐं उन खां पोइ जेको हिंदुनि जो जेको त्योहार हुयो, सुठो प्रोग्राम रखियल हुनजो, जॾहिं फैक्ट्री जो बुनियादु हो उनखे जेको आहे सरेआम जेको आहे उनखे क़त्ल करणु तमामु अफ़सोसनाक आहे। इहे ही खुली दहशतगर्दी आहे, हिंदुनि खे भॼाइण जेको आहे साज़िश आहे। हिंदू हितां जा धरती धणी आहिनि, असांखे उनजो तहफ़ुज़ करणु चङी रीति अचे थो। असां इंतिज़ामिया खे इहा घुर कयूं था फिलफोर जेके कातिल उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुन के जो कत्ल करण जी जेका साज़िश हुई, असल में हू पंहिंजी धरती पंहिंजी सिंध अमड़ तां दस्तबरदार न पिणु थियो पियो चाहे, पर अॼु जेके शहरी खेसि भेटा पेश कनि था, मां उनखे सलाम कयां थो। शहीद सतन जहिड़ा केतिरा ई इंसान ईंदा, पर जेके नापाक इरादा रखनि था, उन्हनि जा जेके नापाक इरादा कॾहिं बि कामयाब न थींदा।